अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे पस मंज़र ऐं मां आहियां तबस्सुम मुगल। दुनिया में हज़ारे हसीन, दिलकश ऐं मन खे मोहींदड़ नज़ारा आहिनि। अहिड़ा मंज़र जन खे ॾिसण सां इंसान खुशो खरम ऐं हशाश बशाश थी वञे थो। अहिड़ियूं जायूं या इमारतूं जेके ख़ूबसूरत हुजण सां गॾोगॾु तारीख़ी बि हूंदियूं आहिनि। अहिड़नि तारीख़ी जायुनि मां हिकु मासूम शाह जो मीनार बि आहे। सखर में दरियाए सिंध जे किनारे ज़रगून दौर जे मशहूर आलिम मासूम शाह बकरी जे नाले सां मंसूब हिकु मासूम शाह जो मीनार 16वीं सदी ईस्वी ते कायम करायो वियो। मासूम शाह जो मीनार पकी सिरनि ऐं चवरी सां ठहियल आहे, जंहिंमें मथे वञण लाइ मीनार जे अंदरां गोल शेप में ॾाकणूं रखियूं वयूं आहिनि। ग्लासी ॾाकणनि ते मुश्तमिल ख़ूबसूरत ॾाकण इंतहाई दीदा ज़ेब आहे। तारीख़ी तौर ते मासूम शाह जे मीनारे खे सखर शहर जी निगरानी, ऐलाननि ऐं हिफ़ाज़त लाइ इस्तेमाल कयो वेंदो हो। हिकु अंदाज़े मूजिबि मीनारे पाकिस्तान शाहजहानी मस्जिद ठठो जे मीनार समेत पाकिस्तान में अंदाज़े मूजिबि 20 खां 30 ख़ूबसूरत दिलकश मीनारा मौजूद आहिनि। मासूम शाह जो मीनारो बि उन्हनि मां हिकु आहे। जॾहिं बि तारीख़ी मागनि ऐं मीनारनि जो ज़िक्र थींदो आहे त मासूम शाह जो मीनारो बि ज़ेरे मौज़ू रहंदो आहे। 100 साल पहिरियां ठहियल मासूम शाह जो मीनारो अॼु बि सिंध जी सखाफ़ती सुञाणप आहे। सैरो तफ़रीह लाइ सखर ईंदड़ टूरिस्ट ऐं सियाह इंतहाई दिलचस्पी सां मासूम शाह जे मीनारे ते अचनि था ऐं मीनारे जी टाप ते पहुची दरियाए सिंध समेत पूरे सखर शहर जा मंज़र पंहिंजी कैमरा अखियुनि में क़ैद कनि था ऐं बाज़ टूरिस्ट ऐं सियाह पंहिंजे इन्हनि लम्हनि खे ख़ूबसूरत बणाइण लाइ सेल्फियूं बि कढनि था। फितरी तौर ते इंसानी अख नज़र ईंदड़ हर मंज़र खे हक़ीक़ी तौर क़बूले थो ऐं कोशिश करे थो त नज़र ईंदड़ मंज़र जे पस मंज़र खे गहराई सां जाचजे। ही हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। अॻे हफ़्ते हिकु नए मंज़र ऐं उन जे पस मंज़र सां गॾु मुखातिब थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान तबस्सुम मुगल खे ॾींदा इजाज़त ऐं ॾिसंदा रहो जीवन न्यूज़। सदाईं साथ सलामत। अल्लाह।